ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माचंद द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे बाबा पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि पाण खे कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, निराकार बाप जी याद में वियो। पोइ बाबा जी की ॻाल्हियूं ॿुधाए थो, हुन रीति सां ॿुधो। बेहद जो बाप पाण खे बेहद जो वरसो ॾियण आयो आहे न। बाबा चए थो कि मां तव्हांखे बेहद जो प्यारु ॾियण आयो आहियां। पूरी दुनिया में त हद जा प्यार हूंदो आहे न। माण्हू स्वार्थ जे लाइ अॼुकल्ह हिक ॿिए खे पुछनि था, लेकिन बेहद जो बाप हाणे पूरी दुनिया जी आत्माउनि खे प्यार ॾियण आयो आहे। बाबा चए थो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, बाप जी याद में वियो त बाबा जी प्यार जी महसूस था थींदव कि कीअं परमात्मा आत्माउनि खे प्यार थो ॾे। परमात्मा शुद्ध आहे न, तो शुद्ध परमात्मा जो प्यार खेचण लाइ पाण खे बि शुद्ध थियणो पवंदो। तॾहिं त हुन प्रेम जे सागर जो प्यार पाण खे महसूस थींदो। राह सुख शांति जी राह ॾेखारण वारो उहो हिकु परम पिता परमात्मा ई आहे। भक्ति मार्ग में पाण राह भगवान खां चईंदा आहियूं न, असांखे राह ॾेखारे। केॾियूं ठोकरियूं खाधी न, हाणे राह कहिड़ी ॾेखारींदो आहे बाबा? सुख शांति जी। हाणे बाबा ब्रह्माचंद द्वारा पाण खे सुख शांति जी राह तो ॾेखारे। सभिनि दुखनि खां दूर करण बाबा हिन धरती ते आहिनि। बाबा चवनि था, बच्चे बाप की याद करो, ॿी कहिड़ी बि फिक्रात करण जी दरकार न आहे। सब कुछ भूले बाप की याद करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, पतित पावन बाप की याद करो, ज्ञान जो सागर बाप की याद करो। मुंहिंजो बाप ज्ञान जो सागर आहे, त कहिड़ो ज्ञान ॾींदो आहे? आत्मा परमात्मा सृष्टि चक्र जो। मुंहिंजो बाप पतित पावन आहे, त कंहिंखे पावन थो ठाहे? आत्माउनि खे ऐं सृष्टि जे पूरे तत्वनि खे बि पावन, योनियुनि खे बि पावन ठाहिण वारो आहे। सच्चो सच्चो गीता ज्ञान दाता आहे न। स्वर्ग जी बादशाही ॾियण लाइ पाण खे आयो आहे हेठि। बाबा चए थो, स्वर्ग जी बादशाही ॾियण लाइ मां हेठि आयो आहियां, ताकि मां हर 5000 साल में हिकु बार बादशाही ॾियण लाइ ईंदो आहे। बादशाही कीअं ॾींदो आहे? इन ज्ञान सां। कृष्ण ज्ञान जो सागर थोड़ी आहे। कृष्ण खे स्वर्ग जी बादशाही मिली, बाप खे हाणे यादि करे, बाबा जी पढ़ाई पढ़ी करे कृष्ण खे अहिड़ी बादशाही मिली। सागर त हिकु ई हूंदो आहे न। ॾिसो, हिन धरती जे चारो ओर सागर ई सागर आहे। सॼो सागर हिकु ई आहे, लेकिन हुन हिकु सागर खे बाटे रखियो अथनि। सतयुग में ईअं बंटवारो आदि न हूंदो। तव्हां पूरे सागर, धरती, आसमान जा मालिक तव्हां ई हूंदो। हुते बसि भारत ई त हूंदो। हुते कोई टुकड़ा आदि बि न थियल हूंदा। हीअं बि कोई न चईंदो इहो असांजो टुकड़ो आहे, हीअ असांजो एरिया आहे, हिन एरिया में न अचो, असांजी हद में न अचो। इहे सभु चइण वारा हुते कोई हूंदा ई न। हिते त सागर जा टुकड़ा टुकड़ा कंदा आहिनि, पोइ लड़ाई झगड़ो कंदा आहिनि। ॾिसो, तव्हांखे हाणे बाबा पूरी सृष्टि जे बारे में थो ॿुधाए, आदि मध्य अंत में जे बारे में। अॼुकल्ह त पाणी जे मथां बि केॾो लड़ाई थींदी आहे। हिक ॿिए खे पाणी ॾियण लाइ लाखों रुपए वठंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हाणे बाबा पूरी विश्व जी बादशाही थो ॾे। ज्ञान जो टियों नेत्र ॾिनो आहे न। बाबा आहे ज्ञान जो दाता, परम पिता परमात्मा अची करे असांखे ज्ञान ॾींदो आहे। लक्ष्मी नारायण वटि बि इहो ज्ञान न आहे। लक्ष्मी नारायण पंहिंजे पहिरें जन्म में इहो ज्ञान ॿुधी धारण करे ॿियनि खे ॿुधाए, पोइ ओड़ो पद पाए। बाबा चवनि था, ॾिसो, लक्ष्मी नारायण जी आत्माउनि बि एतिरो ऊच पद पातई न त आत्माऊं त सभी बाप जा ॿार आहिनि। सिर्फ़ु हुननि जी आत्माउनि खे बाबा एॾो ऊच पद छो ॾिनई? सभिनि खे ॾे हा न एतिरो ऊच पद, एॾो संपत्तिवान, सभिनि जा एॾा वॾा वॾा मंदिर ठहनि। परंतु बाबा चए थो कि मां त अची करे शिक्षा ॾींदो आहियां। पोइ जेकियूं आत्माऊं सुठी रीति शिक्षा धारण करे हलंदियूं आहिनि, पवित्र रहंदियूं आहिनि। हिन ज्ञान में मुख्य पवित्रता आहे। मनसा वाचा कर्मणा पवित्र आहे न। सिर्फ़ु ब्रह्मचार्य न आहे, लेकिन मन सां, मुख सां, कर्म सां बि शुद्ध रहणो आहे।
त लक्ष्मी नारायण जी आत्मा अहिड़ो शुद्ध कर्म कई पंहिंजे पिछले जन्म में, सुठी रीति ज्ञान सम्झे, सुठी रीति पढ़ाई पढ़ियईं, तॾहिं त हुननि खे एतिरो उच्च पद मिलियो। मुंहिंजी कोई मत एॾी लंबी चौड़ी थोड़ी आहे। दुनिया में जेकी पढ़ाई हूंदी आहे केॾी लंबी चौड़ी हूंदी आहे, केॾा वॾा वॾा मोटा मोटा किताब पढ़णा पवंदा आहिनि। मां त सिर्फ़ु तव्हांखे चईंदो आहे, रचता ऐं रचना जी आदि मध्य अंत खे ॼाणो, ऐं ख़ुदि बि ॼाणो, ॿियनि खे बि ॿुधायो। दैवी गुणनि जी धारणा करो, मूंखे यादि करो, कर्म था करो, जीवन जेको जियो था भल जियो, परंतु बाप खे यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो। 84 जो चक्कर लॻायो न, हाणे वापसि हलणो आहे बाबा वटि, पंहिंजे घर हली करे पोइ सतयुगी नई दुनिया में ईंदासीं। माया जा तूफ़ान त ईंदा, जीअं ई बाबा खे यादि करणु लॻंदा, पवित्र रहंदा, त तूफ़ान त ॾाढा ईंदा। हिन में ड्रिजो न, थकिजो न। हिकु ॾींहुं यादि कयोसीं, यादि न वेठी त थको न, ॿिए ॾींहुं वरी यादि करो, टे ॾींहुं वरी, चौथे ॾींहुं, ईअं करे करे पोइ तव्हांजो अभ्यास पक्को थी वेंदो। ॻाल्हियूं त ईंदियूं ई आहिनि न, भक्ति मार्ग में बि पूजा पाठ कंदा आहियूं त ॿी बि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, त छा पाठ छॾे छॾंदा आहिनि? न, कंदा ई रहंदा आहिनि न। त ईअं ई बाप खे यादि कंदा हलो, बाबा जी ये मत ते हलंदा हलो। विघ्न अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं त ईंदी ई रहंदियूं, हुननि जे कारण रुको न, परंतु हलंदा हलो। पक्को करो पंहिंजे पाण खे कि मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा। पवित्रता त मुख्य आहे न, बाबा शुद्ध आहे त बाबा खे यादि करण जे लाइ, बाबा जी मत ते हलण लाइ पवित्र रहणो पवंदो। जेतिरो जेतिरो आत्मा पवित्रता जी तरफ़ अॻियां हलंदी वेंदी, ओतिरो ओतिरो हुनखे बाप जी यादि खेचंदी रहंदी। बाबा बि हुनखे खेचंदो। बाबा चए थो, मां हाणे तव्हांजे लाइ शिवालय ठाहिण आयो आहियां। हाणे ये दुनिया वैश्यालय थी वई आहे न, हिन दुनिया खे शिवालय ठाहिण लाइ केरु आयो आहे? स्वयं परम पिता परमात्मा शिव। शिव आहे, जाते शिव रहंदो आहे उनखे शिवालय चइबो आहे। लेकिन बाबा चए थो परम धाम आहे चैतन्य शिवालय, हुते पाण निराकारी शिवालय आहे, हुते पाण निराकार रूप में सभी आत्मा ई रहंदा आहिनि। पोइ सत्युग आहे साकारी शिवालय, हुते मां न हूंदमि, लेकिन मुंहिंजी स्थापन कयो उहो धर्म, मुंहिंजी स्थापन की हुई दुनिया ज़रूर हूंदी। हुते सभु देवी देवता ई हूंदा। तव्हांजो ये पुराणो शरीर, पुराणी दुनिया, कोई बि पुराणी चीज सत्युग में न हूंदी। सत्युग में तव्हांजी आत्मा इहे ई हूंदी, लेकिन हिन में बि नया स्वभाव संस्कार हूंदा, दैवी स्वभाव संस्कार हूंदा। पोइ शरीर बि हुन हिसाब सां मिलंदो, हुतां जी संपत्ति सामग्री जेकी बि चीजूं हूंदियूं सभु हुन हिसाब सां नयूं तव्हांखे मिलंदियूं सभु नयूं नयूं। लेकिन जेकी आत्मा ज़्यादा पावन हूंदी, ज़्यादा ज्ञानवान हाणे थींदी, जेतिरो बाबा खे यादि कंदी, जेतिरी बाबा जी ॻाल्हियुनि खे सम्झंदी, जीवन में धारण करे हलंदी, ओतिरो ऊच पद हुते पाईंदी, ओतिरो धन संपत्ति बि हुनखे हुते हूंदसि। आत्मा इहे ई हूंदी, बाक़ी कुझु बि पुराणो न हूंदो। आत्मा में नया स्वभाव संस्कार हूंदा। बाबा चवनि था त स्वर्ग में हलण लाइ लाइक़ु ठहो। हाणे बाबा तव्हांखे ज्यादा कुझु थोड़ी थो चए, सिर्फ़ु एतिरो ई थो चए तो पंहिंजी आदती सुधारो, विकारनि खे छॾो, बसि ॿियो कुझु थोड़ी थो चए। अंतमती गति थियणी आहे न सभिनि जी। शरीर त सभिनि आत्माउनि खे छॾिणो आहे, लेकिन केरु बाबा जी यादि में ख़ुशी ख़ुशी सां शरीर थो छॾे, कोई कहिड़ी ॻाल्हि खे यादि करे थो छॾे, कोई अंदरि ई अंदरि युद्ध करे थो छॾे, पंहिंजी ई पुराणी ॻाल्हियुनि सां युद्ध कंदे कंदे थो छॾे। ये स्थिति अलॻि अलॻि थींदी आहे। बाक़ी आत्माउनि खे शरीर त छॾिणो ई आहे न, त हुनजो अभ्यास पाण खे हाणे ई करिणो आहे। सभु कुझु बाप खे ॾेई करे एतिरो तयारु थियणो आहे कि पंहिंजी अंत समय पाण खे परमात्मा बाप जे अलावा ॿियो कुझु बि यादि न हुजे। ॾिसो, शरीर त छॾे हलंदा आहिनि, लेकिन संस्कार आत्मा में रहंदा आहिनि न, त उहो आत्मा पंहिंजो संस्कार खणी वेंदी आहे। पोइ छोटे नंढेपन में ई पंहिंजो हुनर ॾेखारींदी आहे। जेका बि संस्कार हूंदा, त सम्झो हिन ज्ञान में हलण वारी कोई आत्मा शरीर थी छॾे, उहा ॿिए जन्म वञी करे वठंदी
त उन संस्कार अनुसार उनजो बचपन खां ई सुठा स्वभाव संस्कार हूंदा, सुखदाई आत्मा हूंदी। अॼुकल्ह ॿार केॾो तंग कंदा आहिनि न, लेकिन हितां जी पढ़ियल लिखियल आत्मा, बाबा जी ज्ञान जी पढ़ियल लिखियल सुठी आत्मायूं हुते सभिनि खे सुख ॾींदियूं आहिनि। ॾिसो मिलिट्री वारो कोई शरीर छॾे सम्झो ॿिए जनम में वञे थो उहो, त हुनखे मिलिट्री जा ई संस्कार हूंदा न। थोरो ई वॾो थींदो त लड़ाई आदि में भर्ती थियण लाइ पढ़ाई आदि करण लॻी वेंदो, शुद्ध संस्कार हुनखे खींचता अथसि। जेकी शास्त्र कंठ कयल वारी आत्मा शरीर छॾे थी त नंढेपन में ई शास्त्र कंठ करे छॾंदी, पोइ महिमा निकिरंदी आहे न, छोटेपन खां ई महिमा निकिरंदी आहे। छो जी आत्मा त उहो ई आहे न, शरीर अलॻि अलॻि थी वियो, आत्मा पंहिंजो ॿिए हिकु जनम जो हिसाब किताब पूरा करे ॿिए जन्म में वई आहे हिसाब किताब चुकतो करणु। लेकिन जो हुनजो इहे शास्त्रनि जा मिलिट्री जा बाबा जे ज्ञान जा जेका संस्कार अथसि उहो बि त ॾेखारींदी न। बाबा चवनि था बाबा वटि जेको बि ॿारु ईंदो आहे भल करे थोरो बि ई ज्ञान वठे, 7 ॾींहंनि जो कोर्स ई करे, बाबा खे ॼाणे, बाबा जेको सृष्टि चक्कर जो ज्ञान थो ॾे हिनखे ॼाणे करे आत्मा ॿिए जनम में वेंदी त बरोबर स्वर्ग में त ईंदी, लेकिन पद त उन अनुसार पाईंदा न, जेतिरी पवित्रता धारण कंदा, जेतिरो ज्ञान खे धारण करे खुदि बि कर्मनि में लाहींदा, ॿियनि खे बि ॿुधाईंदा, उन अनुसार ऊच पद पाईंदो, वरसो त सभिनि आत्माउनि खे मिलंदो। हाणे बाबा चवनि था ॾिसो अंत में त सभी आत्माऊं खे हिकु न हिकु बार त पतो लॻणो ई आहे कि असां आत्माउनि जो पीउ परम पिता परमात्मा सृष्टि ते आयल आहे, त सभिनि खे वरसो थो ॾे, सभिनि आत्माउनि खे वरसो वठिणो आहे, योनियुनि खे बि वरसो वठिणो आहे पंहिंजो पंहिंजो। त कोई जानवर त घरनि महलनि में रहनि था, कोई सड़कनि ते आहिनि, त बरोबर वरसो वरितो हुननि न। हाणे तव्हांखे बाबा सम्झाए थो अंत में सभु ईअं ई चईंदा, जॾहिं सभिनि खे पतो लॻी वेंदो त सभु चईंदा ओहो प्रभु तव्हांजी लीला अपरंपार। हाणे त सम्झो था न, ॾिसो परमात्मा जी लीला केॾी अपरंपार आहे, कंहिंखे सम्झ में बि न अचे। हाणे पाण सम्झी आहे तॾहिं पाण खे सम्झ में आयो आहे, न त बिना बाबा अगरि पाण खे न ॿुधाए त पाण खे थोरी सम्झ में ईंदो। कीअं ईअं ड्रामो चक्कर थो काटे न, बाबा चए थो मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां, मां जेको पार्ट वॼायां थो उहो ड्रामा में न हूंदा, हिन में मुंहिंजी वाह वाह करण जी कोई ॻाल्हि कोन्हे। सभी मनुष्य मात्र चईंदा आहिनि कि भॻवान जो एक्ट केॾो सुठो आहे न, एक्ट हुनजो पार्ट केॾो सुठो अथसि, सभिनि खां न्यारो रहंदो आहे, कहिड़े बि न देह जे चक्कर में ईंदो आहे, देह न त देह जे संबंधी पदार्थ कंहिंजे बि चक्कर में न ईंदो आहे। सभिनि खां न्यारो पार्ट कंहिंजो आहे हिन पूरी दुनिया में? परमात्मा जो। छो जो परमात्मा बि पाण सां गॾु दुनिया में पार्ट त वॼाए थो, त दुनिया में ईअं थियो न, उहो हर शरीर कोन त ख़ुदि जो, परंतु आत्मा पार्ट त वॼाए थी। सभिनि खां सुठी सर्विस कंहिंजी आहे? परमात्मा जी। बाबा चए थो कि तव्हां बि सुठी मददगार ठहींदव मुंहिंजो, तव्हां बि मूंसां गॾु सुठी सर्विस कंदव त मां तव्हांखे ॾाढो सुठो प्राइज़ बि ॾींदमि, इनाम बि ॾींदमि। बाबा वटि कहिड़ो इनाम आहे? स्वर्ग जी बादशाही। ऐं अगरि तव्हां सुठी रीति सां मुंहिंजे मत ते हलंदव त परमधाम में बि मुंहिंजे पासे पासे में रहंदव, विजय माला में ईंदव। ॾिसो बाक़ी सत्संग आदि माण्हू ॿुधी ईंदा आहिनि त चईंदा आहिनि न फलाणे गुरू हीअं चईं, फलाणे सन्यासी हीअं चईं, शिवानंद जा चेला चईंदा शिवानंद हीअं चईं, गंगेश्वरानंद हीअं चईं, त शरीर जी स्मृति अची वेंदी आहे न। लेकिन हिते पाण खे कोई पुछंदो कि तव्हां ज्ञान में छा ॿुधो त छा चईंदासीं? निराकार परम पिता परमात्मा हीअं चईं, शिव बाबा हीअं चईं, शिव बाबा बसि चइनि था ब्रह्मा तन द्वारा। लेकिन बाबा चए थो तव्हांखे हिन शरीर खे न यादि करिणो अथव, भल ॿुधो इहो ज्ञान पाण ॿुधो आहे ब्रह्मा जे तन द्वारा, लेकिन त बि मुख सां छा निकिरंदो आहे? शिव बाबा जी हीअं चईं, शिव बाबा जी हीअं चईं। त निराकार ज्योतिर्बिंदी बुद्धि में ईंदी आहे न, त निराकार कंहिंखे चईं? आत्मा खे। आत्मा बि यादि में अची, परमात्मा बि यादि में अची। त बाबा इहे ई थो चए कंहिंजे बि शरीर जे नाम रूप में न फसो, पंहिंजी बुद्धि खे
बुद्धि में ये स्मृति रखो कि मां आत्मा मुंहिंजो बाप निराकार। अंत समय ये 5 तत्व वारो शरीर कंहिंजो बि यादि न हो। पर तव्हांजो गुरु कयल अथव, ठीकु आहे, गुरु मत ॾिनई न, त हुनजी देह खे छो था यादि करो? देह खे न यादि करो, छो जी देह त अॼु आहे कल्ह न आहे। त देह खे यादि करे करे माण्हू खे दुख थींदो आहे न। सम्झो कि अॼु शरीर छॾे छॾियो त आत्मा त न मरी, लेकिन दुख छो थींदो आहे? छो जी उहा देह हली वई। उहा देह खे पाण 5 तत्वनि में उन्हनि खे जलाए करे उनजी देह वापसि सां 5 तत्वनि में हली वई। त आत्मा थोड़ी वई। इन करे बाबा चए थो देह खे यादि न करो, आत्मा जी स्मृति में रहो कि उहो मुंहिंजो आत्मा मुंहिंजो भाउ। सम्झो तव्हांजो गुरु बि कुझु ॿुधाए थो त हीअं चओ कि हुन गुरु जी आत्मा असांखे हीअं हीअं ॿुधाईं। उहो आत्मा कंहिंजो ॿारु आहे? उहो बि त परमात्मा जो ॿारु आहे न। त हुन आत्मा भाउ मूंखे हीअं ॿुधाईं, मुंहिंजे वॾे भाउ मूंखे हीअं ॿुधाईं। त ईअं ई अभ्यास करो त देहनि मां तव्हांजो बुद्धि योग निकिरंदो। आत्मा आत्मा नाते त पाण सभु भाई भाई आहियूं न। बाबा चए थो मां हर कल्प कल्प जे संगम युग ते अची करे तव्हांखे इहो वरतो ॾींदो आहे। कल्प कल्प अची करे मां हिन ब्रह्मा जो ई शरीर जो लोन वठंदो आहे। दुनिया में बि कहिड़ी बि आत्मा जे शरीर जो लोन न वठंदो आहे, सिर्फ़ु ब्रह्मा जे ई शरीर जो लोन वठंदो आहे। पोइ तव्हां बि ब्रह्मण मददगार ठाहींदा आहियो त तव्हांखे बि मां विश्व जो मालिक ठाहींदो आहे। ब्रह्मा द्वारा मां विष्णुपुरी जी स्थापना कंदो आहे। त अकेलो मां ऐं ब्रह्मा थोड़ी करे सघंदासीं। न ई हुन विष्णुपुरी में सिर्फ़ु ब्रह्मा खे वञिणो अथसि, वञिणो तव्हांखे आहे न। तव्हांजी ख़ुदि जी दुनिया स्थापन थी थिए, तव्हां पंहिंजे लाइ धर्म जी स्थापना था करो, त महिनत बि तव्हांखे ई करणी पवंदी। हिन में कोई ज़्यादा महिनत थोड़ी आहे, सिर्फ़ु एतिरो ई त आहे बाबा खे यादि करे आत्मा खे पावन ठाहिणो आहे। दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। बाबा खे हर कर्म में यादि कंदव त दैवी गुणनि जी धारणा थींदी। छो जी बाबा कर्म सुधारण लाइ पाण खे शिक्षा ॾींदो न। सम्झो पाण झाड़ू कढूं था ऐं परमात्मा बाप खे यादि करे झाड़ू था कढूं त बाबा उहो बि पाण खे सेखारींदो कि कीअं झाड़ू कढो। छो जी माण्हुनि खे झाड़ू कढण जो बि अक़ल न आहे। ॾिसो बाबा केतिरो सहज रीति पाण खे सभु कुझु ॿुधाए थो, ऐं बदिले में छा थो ॾे? विश्व जी भाषा वठंदो। पंहिंजो सभु कुझु पुरानो किचिड़ो आहे। तन मन धन छा आहे? तव्हांजो तन बि रोगी अथव, मन में बि बुरी ॻाल्हियूं अथव, ऐं धन बि तव्हांजो अलाए कीअं रीति था कमायो। पर तव्हां सुठी रीति था कमायो, परंतु हितां जो धन बि त दुख ॾियण वारो आहे न। त तव्हांजी सभु दुखदाई चीजूं वठी करे बाबा तव्हांखे विश्व जी बादशाही थो ॾे, विश्व जो मालिक थो ठाहे। त अहिड़े बाबा जी मत ते हलणो खपे न। बाबा चए थो जेतिरो थी सघे कर्म योगी ठहो। कर्म कंदे बाप खे यादि कंदव त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदव। आत्मा शरीर सां गॾु आहे त कर्म त करिणो ई पवंदसि न। कर्म कंदी त हुन कर्मनि जे बारे में सोचदी त व्यर्थ ॻाल्हियुनि खां मुक्त थी वेंदी न। तव्हां पुरुषार्थ करो था। कोई पुरुषार्थ कंदो आहे कि महाराजा महारानी ठहे, कोई अहिड़ो पुरुषार्थ कंदो आहे जो दास दासी ठहे। बाबा चए थो तव्हां ॿारनि खे त एतिरो ई पुरुषार्थ करणो अथव जो बाप समान ठहो। ब्रह्मा बाबा बि त नंबर 1 थिया न, पर नंबर 1 में उहो ईंदो, लेकिन फर्स्ट डिवीजन में त ॾाढा ॿार ईंदा। त एतिरो पुरुषार्थ करणो खपे कि असां फर्स्ट डिवीजन में अचूं। बाबा ग़रीब निवाज हिन ग़रीब भारत में आयो आहे। भारत ग़रीब आहे न, सतयुग जे हिसाब सां त भारत ग़रीब ई आहे। हिन ग़रीब भारत खे बाबा स्वर्ग ठाहिण आयो आहे। ग़रीबनि खे त दान ॾिबो आहे न। हाणे बाबा हिन ग़रीब भारत खे दान ॾियण आयो आहे। पूरी विश्व जी बादशाही। देश भी गरीब है तो रहने वाला आत्मा ही भी गरीब है। 5000 साल खां हिते चक्कर लगाईंदे लगाईंदे सब आत्मायूं गरीब थी वयूं आहिनि। न हुननि में गुण अथनि, न शक्तियूं अथनि, न कलायूं अथनि, न मर्यादायूं अथनि, विकारी थी विया आहिनि न। हिन करे बाबा चए थो मां ग़रीब निवास हिन ग़रीब भारत में अची करे तव्हां सभिनि खे साहूकार ठाहिणो आहे, स्वर्ग जी बादशाही ॾियण आहे न। काथे हिन दुनिया में सोने ऐं हीरे जा महल ठहींदा हुया, दीवारियूं आदि।
ऐं काथे ॾिसो ईट पत्थर आदि लोहे जा सभु कुझु रहनि था त ग़रीब थी वियो न। ॾिसो बाबा चए थो दान हमेशह ग़रीबनि खे कबो आहे। सम्झो कोई कॉलेज थो ठाहे, उहो कोई ग़रीब खे दान थोरी थियो। कॉलेज ठाहींदो त ॾाढा अची करे पढ़ंदा, पढ़ी लिखी करे सुठो कमाईंदा, खाईंदा, पंहिंजे परिवार खे सुख ॾींदा, त दुआयूं कंहिंखे लॻंदियूं आहिनि जंहिं कॉलेज ठातईं, त उहो ई दुआयुनि जे बदिले हुनखे ॿिए जन्म में सुठी शिक्षा मिलंदी अथसि, सुठी पढ़ाई पढ़ंदो आहे उहा आत्मा। सम्झो कि आत्मा कुझु बि सुठो कई, कंहिंखे बि घर आदि ठाहे ॾिनई, त पोइ हुन आत्मा खे ॿिए जन्म में सुठो घर मिलंदो। ग़रीबनि खे ई दान इन दुनिया में भारत में ही जास्ती दान पुण्य कंदा आहिनि, परंतु ईअं कंहिंखे कॉलेज ठाहे ॾे, होटल ठाहे ॾे, घर आदि ठाहे ॾे, इन सां आशीर्वाद मिलंदी आहे। पोइ हुनजे बदिले ॿिए जन्म में हुनखे सुठी शिक्षा, सुठो घर, सम्झो कि हॉस्पिटल ठाती त हुनखे तंदुरुस्त शरीर मिलंदो। बाबा चवनि था ॾिसो तव्हां मूंखे छा कखपन था ॾियो, मां तव्हांखे विश्व जी बादशाही थो ॾियां न। कई माण्हू त मरदा आहिनि त विल करे वेंदा आहिनि, फलाणे आश्रम जे लाइ, आर्य समाजी जे लाइ ॾेई वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ग़रीबनि खे दान करणो खपे जेका भूख था मरनि, परंतु अॼुकल्ह त ग़रीब बि साहूकार ठहियल आहिनि, आदत पइजी वई अथनि बसि ग़रीब भीख मांगण जी, लेकिन हुन वटि बि पैसो ॾाढो आहे। इन करे दान करो त सोचे सम्झी करे कजो। सम्झो तव्हां ग़रीब सम्झी करे कंहिंखे दान कयो, हुन उल्टो वञी करे कुझु पाप कर्म कई, हुन धन सां त पाप जो बोझो तव्हांखे बि पईंदो। हिन करे सोचे सम्झी करे दान करणो खपे। तव्हां मूंखे मुठी चांवर दान था करो, हुनजे बदिले मां तव्हांखे 21 जन्मनि जो लाइ राज्य भाग्य थो ॾियां, मां महल थो ॾियां न। बाबा वटि कई धन जा सां बि ग़रीब ॿार आहिनि, मोकिलंदा आहिनि रुपयो अठाना, हीअं बि ॿार मोकिलंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा असां तव्हांजे यज्ञ में इहो पैसो था ॾियूं। बाबा चए थो तव्हांजे ग़रीबनि जो रुपयो साहूकार जो 1000 बराबरि आहे। जेतिरो बि ॾींदा हुनजे बदिले तव्हांखे सत्युग में महल ई मिलंदो न। मां त रखी करे न कंदमि, तव्हां यज्ञ में जो कुझु ॾींदो त तव्हांजे लाइ ई चीजियूं ठहींदियूं आहिनि न। बाक़ी भोजन आदि, रहण आदि जी सुविधा जेकी ॾींदा आहियूं, कीअं ॾींदा? जॾहिं घर ठाहींदा, अनाज वठंदा उते राशन, तॾहिं त पाण बि वेंदासीं त खाइण पीअण लाइ मिलंदो न, त उहो किथां ईंदो? जेका ॿार ॾींदा आहिनि हुन रीति सां ई त यज्ञ में कारोबार हलंदो आहे न। ॾिसो अॼुकल्ह दुनिया में तत्व बि केॾा तमो प्रधान थी विया आहिनि न, तत्व तमो प्रधान थी विया आहिनि, इन करे दुख बि ॾींदा आहिनि। सत्युग में त तत्व बि सतो प्रधान हूंदा। सत्युग में केतिरो सुख आहे न, हर हिकु चीज जो सुख ई सुख आहे। हाणे कलयुग अंत ताईं बि नंढा नंढा मठ पंथ आदि टालियूं वृक्ष जी ईंदियूं थी वञनि, पेड़ में बस सुकिजी वियो आहे सॼो पेड़, लेकिन मथां मथां कॾहिं कॾहिं नई नई टालियूं बि ईंदी रहंदियूं आहिनि। त उहो ई हिन सृष्टि में अंत में बि माण्हू एॾा दुखी थी विया आहिनि, त बि छोटी जेकी नई नई मथां मथां आत्मायूं अचनि थियूं, उहे थोरो बहुत सुख ॾियण लाइ माण्हुनि खे सुठी सुठी संस्था खोले वेठे आहिनि। इहे आहिनि अंत जा मतपन टालियूं। त बुद्धि में तव्हांखे पूरो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ अथव न, कीअं इन झाड़ जी उत्पत्ति पालना, हाणे कीअं इहे पूरो झाड़ सुखिजी वियो आहे, जड़ीभूत अवस्था खे पाए वियो आहे। हाणे बाबा वरी खां नयो झाड़ लॻाइणा आहिनि। कंहिंजो झाड़? मनुष्य सृष्टि रूपी झाड़ लॻाइणा आहियो। पोइ वरी खां इहा दुनिया सुख शांति खां शुरू थींदी, पोइ अंत में वापसि खां लड़ाई झगड़ा थींदा, वापसि बाबा ईंदो, वापसि खां उहा स्थापना थींदी। दुनिया में केतिरा झगड़ा आहिनि, हिते बि त सभु पवित्र रही न सघंदा आहिनि न, इन करे झगड़ा थींदा रहंदा आहिनि। बाबा वटि बि कई ॿार ईंदा आहिनि, पवित्र रहणु चाहींदा आहिनि, लेकिन पवित्र न रहणु ॾींदा आहिनि। छो जी कलयुगी असुरी मनुष्य छा सम्झनि,
कि परमात्मा पवित्र दुनिया स्थापन तो करे, पवित्र धर्म जी स्थापना तो करे, हिन करे पवित्र ठहिण में विघ्न विझंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे पोइ अंत में ॾाढी सज़ा मिलंदी। अगरि बाप जे कार्य खे सम्झो नथा, सम्झो कोई ॿियो सम्झी वियो पवित्र रहण थो चाहे, अगरि ॿिए हुनजी पवित्रता में विघ्न थो विझे, पोइ अंत में हुनखे ॾाढी सज़ा पवंदी। छो जी बाप जो कार्य तो हले न, बाबा ही तो चए थो ये अंतिम जन पवित्र रहो। पोइ तव्हां छो था अपवित्र थियो? जॾहिं बाप चए थो मां पवित्र दुनिया जी स्थापना करण आयो आहियां, तव्हां हिकु जनम मुंहिंजे ख़ातिर पवित्र ठहो, कमल पुष्प समान ठहो, त छो था विघ्न विझो न? बाबा चए थो ॿार नष्टो मोह ठहो, पर केतिरी बि मार आदि खाइणी पए, लेकिन पवित्र ज़रूरु रहणो आहे। मार खाईंदे बि बाप खे यादि करो त उहो मार बि न लॻंदव, परंतु जेतिरो थी सघे विकार में न वञिणो आहे। भॻवानु धरती ते आयो आहे न, तव्हां पहचानियो अथव त कॾहिं बि इहो कर्म न कजो, न त पोइ ॾाढी सज़ा खाइणी पवंदी। देह से देह जे सभु संबंधनि खे भूल बाबा खे यादि कंदा रहो। बाबा खे यादि कंदा रहंदव त उहा शक्ति तव्हांखे मिलंदी रहंदी, पोइ कोई बि तव्हांखे कुझु करे न सघंदो। हिन दुनिया में जो कुझु ॾिसूं था अॼु आहे, कल्ह त हूंदो ई न, कल्ह त हिन दुनिया में स्वर्ग ईंदो। ॾिसो हाणे सॼी दुनिया आत्मा ई बि शाम थी वियूं आहिनि, त सभु दुनिया जी सभु सामग्री अहिड़ी पुराणी शाम जीअं ठही वई आहे। हाणे सभिनि खे सुंदर ठाहिण लाइ बाप आयो आहे। बाबा चए थो मां हिन भारत जेको कांटनि जो जंगल थी वियो आहे, हिन ई भारत खे फूलनि जो बगीचो ठाहिण आयो आहे। त आत्मा ये सभु फूल मुआफ़िक शुद्ध हूंदव न सत्युग में। अहिड़ी दुनिया में हलण लाइ हाणे खां ई पंहिंजे अंदरि शुद्ध स्वभाव संस्कार भरणा आहिनि, शुद्धता भरणी आहे। जेतिरो थी सघे ओतिरो ई यादि रखो मां शुद्ध आत्मा, मां पवित्र आत्मा, त उहो पवित्रता जी शक्ति पोइ तव्हांखे कमु ईंदी। कमु कंदे बि बाप खे यादि कंदा रहो। हिते त माण्हू सभिनि खे एतिरो दुख ॾींदा आहिनि, लड़ाई झगड़ो कंदा आहिनि, गाली ॾियण में बि देरी न कंदा आहिनि। त घर में बि सभिनि सां मिठो रहणो आहे, जेतिरो थी सघे। जॾहिं तव्हां 5 विकारनि जो बाबा खे दान ॾिनो अथव त क्रोध बि न करणो खपे, न त क्रोध कंदव त आजू बाजू वारो ॾिसंदा त चईंदा हिन त भॻवान खे विकार दान ॾिनई, पोइ क्रोध छो थो करे? बाबा खे अगरि अची बि वञे त तुरंत बाबा खे ॿुधाए करे बाबा खां क्षमा मांगणी खपे। कोई बि ग़लती थिए त बाबा खे तुरंत ॿुधायो, बाबा असांखां हीअ भूल थी वई। बाप त आहे ई पाण आत्माउनि जे लाइ न। हिन पुराणी पतित दुनिया में, पतित शरीर में भॻवानु छो आयो आहे? पंहिंजे ॿारनि जे लाइ आयो आहे। उन बाबा जा ॿार बाबा खे ॾाढे समय खां सॾु पिया करनि न, हिन करे बाबा पंहिंजे लाइ हिन पुराणी पतित दुनिया में आयो आहे। आत्माउनि खे सभु दुख शांति खां मुक्त कराए सुख शांति में वठण आयो आहे। अच्छा मीठी मीठी सुठी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और